Support Sindhi content. Visit our new website now and enjoy all your favorite videos at one place. sindhtv.tv. किरण जो मश किरण जो गोठ तई मश किरण जो मश किरण जो गोठ तई वाली यो कानी सजो दादू गोलियो थमास यार बेटा ए दिस नशा पता कयो टुन लगो इते पियो खुदा जी सणाई तो नहीं है सुतो पियो जो शिकारी शिकार छदे या खुदा जे ओ यार ओ बामा वाली खुदा जमाने मानू बन एड़ो पियो शा गरो बटाठो हिनन ते मिसाल उठांदो आ तेकड़ो लाश करो तो मुकाम परे अरे इनके कड़ा किया अदा अदा अरे उठ नशे में उठ मुझा लगे तो त मां धू जन्नत में अचीस सावक ही सावक लगी पया वाह वाह अरे जन्नत में बलूषण दा पोखिन जा तू बची छा अरे यार मुझे मथा त छिप किरी मां त ईअं ई गुजारे विच तुंहिंजे मथा भित किरी हूंदी तॾहिं मुंहुं हूंदे न भई यार दुनिया में बि गॾु हुआसीं हाणे जन्नत में बि गॾु आहियूं लॻे ईअं थो माण्हू वॾा ज़ालिमान ॿिन्ही खे मारे छॾियो छो अरे हेॾे मवाली तू बि चेरो ई मां बि चेरो आहियां असां ॿई न साॻी दुनिया में हूं पर मां त मरी वियो हुउसि अच्छा मरी वियो आहीं पोइ मोटी छो आई भला हेॾे कोमरीअ पासे गर्मी जा इन्हनि बोननि मुंहिंजे मारण जे लाइ हिकिड़ो हाथीअ मूं वटि माण्हू मोकिलियो मार पैसा असांजे मुल्क जो त लॻे ई कोन पियो सफ़ा फैलियल हो हेॾो वेकिरो पोइ मूंसां मुक़ाबिलो कयईं मूं चयो भाउ मां तोखां डिॼाई कोन थो मां हॾी गो बसि पोइ पाण में मुक़ाबिलो शुरू थियो लालू जेको मारियो थमास न आए हीअं दसे मथां गोॾो ॾेई जो ठोशो पियो हणांसि ईअं ई रंभ पियो कयां मतिलबु हू रंभ पियो करे पर ईअं वरी टुकायांसि वरी दसांसि वरी ईअं ॾाढो मारियो थमास शाबस अथसि बचो कोन हूंदो हलड़े कूड़ा रंभू पियो करे बेहोश त तूं पिए उहो यार ख़बर थी छो उहो वरी मूंखे चई सुम्ह थोरी कचहरी था कयूं मां पेट जे मथां चढ़ी वेठो पुछो मां त भाऊ मौत भलो सकरात भली चई मौत भलो मूं चयो पोइ लही छो तो सकरात छो ॾिनी अथई न उथियो बसि पोइ मां सूर जी सट न सहंदे ईअं ई गुज़र सफ़र थी वियुसि मथां अचे तूं पहुतो ॿियो मिड़ी कुल खेर घोट सभु खेड़ा कहिड़ा हाल अथव हलूं था पर मोचड़ो मुंहिंजो काॾे तूं काॾे छो वञी ए सवेल जो मोचड़े नालो वरती हेॾे मुंहिंजी चङाई छुटी तूं हिते पियो ऐं कुते वांगुरु किरियो ऐं मां तोखे चङी तरह होश में हाणे मथे कयो आहे मां न अचां त कुता बूथ चढ़े वञनि न अरे तोखे थोरी थो मारियां चोंपल पेर में पातल हूंदो आहे न उहो अलाए किथे किरियो आहे उहो थो ॻोल्हियां अच्छा चोंपल अरे हो पियो हल पेर इहो खणो हल मूंखे धिका ॾेई ओ घरा कढी छॾियो आहे चिलकिड़ी मूंखे धिका ॾेई अब्बा अरे मिठल ॻाइण में रोई थो बेसुरे मंगण हर जे घर में जाया ना छा चाचा गोबाठा ॻायां बि पियो रोआं बि पियो दिलि ते धक लॻो आहे दिलि ते धक हलड़ी बंदूक तुंहिंजो ठक अरे पोइ रोए छो थो माणे मरिया त ॿियो दफ़ो मरी वई आहे छा न चाचा गोबाठा न अञा वॾो धक आहे भला गॾु हथां किरी पियो आहीं छा न चाचा गोबाठा न अञा वॾो धक पोइ त पक्का वलू बूढ़ो ॾेई भॼी वियो अथई गोबाठा पाण खे बेइज़ती जी परवाह न आहे उहा त थींदी रहंदी आहे पर वलूअ मूं ते इल्ज़ाम हणी मूंखे घरां कढी छॾियो अच्छा मां सम्झां थो त बेइज़तो थी निकितो आहीं वतां तो चिरकणी जी चाह में धिका खाईंदो रोआं पियो रड़ा पियो वाका पियो कयां वञा तो झंग मुंहुं ॾेई चाचा गोबाठा झंग मुंहुं न कर बाबा झंग मां तुंहिंजी बिरादरी जा सभु लघु अफ्रीका हलिया विया उते बि अकेलो थी वेंदे हलिया तूं मुंहिंजे घर हली रहो
भाई बाबा इश्क जा मारियल हूं गति पिया सूर और ईंदासीं ठीकु आहे चाचा गोबाठा झंग जा लंगूर न सही कोठ जा लंगूर ई सही अरे बाबा हाणे हल हल छॾ हिन ॻाल्हि खे हल अबे अब ये कौन आ रहा है यार? सब कुछ तो लूट लिया, अभी मेरे पास बचा क्या है सिवाय हिलाने के यार। केड़े गोट जो मशकरो ही तो साईं हालत कहीं कही आ। भाई मुझे सेठ दीनू के पास जाना है, प्लीज भाई हेल्प मी, मेरी मदद करो भाई। अच्छा मैं तेरी मदद करूं, ऐसे कैसे मदद करूं? थोड़ी देती लेती होगी बाबा। भाई मेरे पास आपको देने के लिए कुछ भी नहीं है सिवाय हिलाने के। तेरे पास बहुत कुछ है, बहुत सामान है। कूड़ा कूड़ा? अबे गंदगी, अबे मैं इतना स्मार्ट आदमी यार, तुझे कचरा दिखाई दे रहा हूँ? कूड़ा मना वो झूठा नहीं, वो झूठा झूठा। अबे क्या है यार? क्या है नहीं है, ये चश्मा भी है, ये बूट भाई मेरे को दे, तो मैं तेरे को छोड़ के आता हूँ धनु के पास। अबे हिला दिया तूने भी यार। ये चश्मा उतार। ये नहीं उतारना था पता। क्या? बना बदबू। आई लाइक इट बदबू यार। ठीक है, अब मेरे पीछे पीछे आना। खबरदार हाजी साहब इते पी वन छो इते बियतन अटे रास्ता बंद हो जतन। ऐ कुराड़ा पांजी उम्र दिस ऐ पांजा लक्षण दिस। उम्र ऐं लक्षण कीअं ॾिसतुन? पहिरियां मूंखे सेखारतुन, पोइ मां सम्झतुन। अरे हिन उम्र में शादी या खाब तो ॾिसी शर्म नथो अचई? न अचतुन पोइ मां छा करतुन? अरे चरिया शर्म अचतुन या न अचतुन, पर तव्हां छो अचतुन? ओड़ा चिलकणी के विसारे छॾ। अरे चुप करतुन, चिलकणी को सबक हुजतुन जो मां विसारे छॾतुन। हाजी साहब जे तो चिलकणी के न विसारियो त असां तो अहिड़ो सबक सेखारींदासीं सॼी उमिरि तूं असांखे यादि कंदे। भला तव्हां मास्टर हुजतुन? अरे असां गुंडा ऐं गुंडा बदमाश। अच्छा तव्हां ॿई गुंडा हुजतुन, पोइ तव्हांजा घोड़ा किथे हुजतुन? ही थी असांजो घोड़ो। जेकॾहिं तो चिलकड़ी सां शादी कई असां तोसां अहिड़ी तादी कंदासीं जो छठीअ जो खीर यादि अची वेंदई। मूंखे धमकी ॾियतुन? हा धमकी समझ। जेकॾहिं तो पंहिंजो चिलकड़ीअ सां निकाह पढ़ायो न, असां तुंहिंजो जनाज़ो पढ़ाईंदासीं। ॿुधई पढ़ा? जनाज़ो पढ़ाईंदासीं। अठी अठी तुंहिंजे मुंड जेकी अठी आते घर में कट हजार खण मुखे माथो हलाया। हाँ मार बादशाह इतने करीस ने खण पंहिंजे भाउ खे दिल्लीअ में वेड़े अतई। बादशाह जो पतो मस मस मुडे वरियो हो, जे मोड़ पैसा हुजन हा न त अॼु पट्टा ॾेई छॾाया, पर पैसा कोन्हनि। हलड़े हारियल चारी एडियूं ॻाल्हियूं कबुन उत ॿिए कंहिंखे चाह ॾे। आहे केरु मूंखे 500,000 उथारो जे त हिन ईदन जी हवा कढां फड़कियूं बि थो हणे। कलड़ू खट खाली कर तो सुने के 500 ॾींदो केरु? कादन जी दादा हे वठ पैसा, जेकॾहिं खटी त ॿीणा करे ॾिजांइ, जेकॾहिं हाराई न त बख़्श अथई। महिरबानी यार, वड़िया चओ न, तव्हांखे पता नथा हलाइण अचनि, माथो तव्हांखे हलाए ॾेखारियो। हा बिलार बादशाह मूंखे खारायो, हाणे हिन जो वारो आहे बादशाह। हाते कर ए छाए अचियो न मिलाए ताड़ो खण पंहिंजे भाउ खे। ओसा सुनड़ा वाके तो कम करे ॾेखारियो, मवाली खे मारे छॾियो तो। हाणे ॾिसा पावली ऐं मुंहिंजे विच में केरु थो अचे। इन जो मतलब बाबा असांखे अम्मा मिली वेंदी। ओ अम्मा काथे अम्मा? अम्मा काथे? अम्मा काठियूं कढण वई आहे, अम्मा आई कोन्हे मली। अम्मा 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 ओने खुशी में जश्न थियो ने जश्न। वाह जो जशन थींदो असां सुनड़ा। पुट बोलू
जी बाबा ढोलू जसण जो बंदोबस्त कयो वञे हाँ मश्किरन जो मश्किरन जो ॻोठ तई 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 बाबो अलाए काॾे वियो आहे न घर लांठीअ ते आहे न सेठ धनुअ जी ओटा गते आहे न हिते आहे वियो काॾे मोर थो टिल्ले राणा मोर थो टिल्ले मोर थो टिल्ले राणा मोर थो टिल्ले ओ राणा राणा मोर भले पियो टिल्ले गुजर जो राणा राणा मोर भले पियो टिल्ले गुजर जो मोर थो टिल्ले राणा मोर थो टिल्ले मोर थो टिल्ले राणा मोर थो मवल मवल तू जिंदा है अरे मां वियोसि मरी पर हुते थधि एॾी मूं चयो बाबा मरी न पवां इन जे करे मरीअ खे छॾे मौत खे कैंसिल करे मरी मोटी आयुसि किथे जन्नत में अरे पो दोज़ख में हलियो वञी हा उते तुंहिंजो सोट मासा जो खोड़ आहे तोखे त मूं मारे छॾियो हो तूं ज़िंदा कीअं बची वहीं मिस्टर सन्नड़ा अमिताभ बच्चन जी फिल्म ॾिठी थी भूतनाथ उन भूतनाथ में हू मरी थो वञे वरी पोइ भूत थी मोटी थो अचे सम्झ हिनमहिल मां भूतनाथ थी मोटी आयो आहियां भूत थी न भूत भूत वारी मवाली भूत मश्किरन जो ॻोठ अरे भॼो भॼो उहा जाइ न आहे जिते रोज़ाने सुबुह जो माण्हू ईंदा आहिनि वरी वेंदा आहिनि पोइ त कलाकनि जा कलाक थो वेह जीअं असांजे ॻोठ जो सूतनी सूबेदार आहे न उहो 3 कलाक उते वेहंदो अथव भाउ अचनि था वञनि था 3 कलाक वेहनि था मूंखे ख़बर न आहे ईंदा हूंदा वेंदा हूंदा मूंखे कहिड़ी ख़बर पर मूंखे ख़बर आहे उहो न आहे पंहिंजी बनी छो न आहे बाबा इहा समूरी ज़मीन आहे असांजी पंहिंजी ज़मीन आहे पोइ भाउ वॾे कम जी ॻाल्हि आहे सम्झो छो नथा ॻाल्हि ॿुधाए त सम्झां पे ॿुधो पेट्रोल आहे न उन मां बनी निकिती अथव पेट्रोल मां बनी कीअं न करे थी मोगा मटर बनीअ मां पेट्रोल निकितो हूंदो हा हा बिल्कुलु ईअं पर ॿुधो इहा बनीअ मां जी न आहे मवाली थो चवे त इहा बनी जेका आहे न बाबे घोबाटे जी आहे घोबाटो तुंहिंजो बाबो कॾहिं खाधियो ओ साहब घोबाटो मवाली जो बाबो आहे मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कयो अरे पोइ मवालीअ जे बाबे खे पंहिंजो बाबो छो थो चई अबाए जेका तव्हां वारी जेका बनी आहे न ज़मीन इन मां पेट्रोल निकितो आहे इहो जेको अंग्रेज आयो आहे न बिजड़ो बिजड़ू इहो चवे थो त इन में किरोड़नि जो पेट्रोल आहे अरबन खरबन जो पेट्रोल आहे कहिड़ो ज़मीन जो टुकड़ो बाबा जिथे असांजे ॻोठ जा इहे मश्किराणियूं जेके आहिनि न हल्कियूं थियण वेंदियूं आहिनि हल्का थियण वेंदा आहिनि इहो गंद जो ढेर किरोड़नि जो आहे हा हा हितां पेट्रोल निकितो आहे साहब हाणे तव्हां किरोड़पति थियण वारा आहियो हा साहब अटैक थो पवई छा न न खारस थी वियो खारस घोड़े वारो खानेरो खणी जा मां बीठो आहियां मुतबर फिरी फिरी अलाए काॾे हलिया हा मौली तूं भल भा अरे हिते पिया हो छा अरे ॿुधल बोड़ा हड़ताल त कयूं पर मां कोन हलंदो साव छो त मुंहिंजी लाइट हलंदी आहे कुंडीअ ते मीटर आंगूठो वञ छा हा हा लाइट त खपे न मच्छरनि त निंड ई फिटाए छॾी आहे किथे वाटु वार मच्छरनि खां कमीशन त कोन वधी आहे अरे मां वरी को पाणीअ जी ॻाल्हि थो कयां इन लाइट जी त ॻाल्हि कयूं पिया न जीअं तूं सही सम्झी पर ॻाल्हि ॿुध बोड़ा खंभो सॼो अर्थ लॻो पियो आहे कुकू अचे थो हुनखे ॿुधाइजांइ मतां मरी न पवे अरे छा थियो छा वे परेशान हो कंहिंजी लाइट वई आहे मथे चढ़ चवांसि थो मथे चढ़ बाबा जल्दी कर अरे तव्हां मूंखे छा ॿुधाईंदो मां मथे पाण लाइट ठाहियां थो पोइ मूंसां ॻाल्हाइजो विचा गिरह ज़रूर खड़े देखो बाटा खन चक्कर माण्हुनि में खच्चर डोंकी मैन ऐं मुंहिंजो मतिलबु न गॾह माण्हू खे हिते छो थी आहे अदा वलू
एडी कावड़ भी बाबा सुठी ना है माण्हू माण्हू सां सुहंदा आहिनि ऐं गॾहनि सां सुहंदा आहिनि इन करे हिन खे तोड़े वठी आयो आहियां ही निमक हराम आहे मुंहिंजे घर जो सॼो लूणु खाई वियो आहे ऐं तूं सॼो सारो हराम आहीं पोइ जेको छोरो आहे न मिठल मिठल हिन सॼे मुल नंगनि में अखियूं थियूं मुंहिंजो मतिलबु आहे त जहिड़नि नंगनि में अखियूं थियूं अथई हथ त कोन विधा अथसि न अदा वलू सेठ धनु जो हुकुम आहे त हिनखे माफ़ कर वीचारो यतीम आहे मिस्कीन आहे काॾे वेंदो नो 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 ओ यस ओ बाबा अरे बंदूक जा ठका न करा इन कुरानी जी चिरकड़ी सा शादी न करा बस सलवार बहुत कठो गठो जटवा इतबार कोने गठ ते बाबा कसम ते लाली जे लबड़न जो मुके माफ कर ले सलवार बहुत कठो न त वडो कठो थी बाबा मां सब साफ कंदम पर मुके बख्श कर अरे जवान तू त सलवार मां हथ कठो के दी मल हालात डिस्टर्ब थी सकता अरे वलू एडी जिद न कर ठीक है इनके माफ कर न भागे के पर चईस त मुझे सलवार मां हथ कढे मेहरबानी बाबला मेहरबानी ए छोरा इज्जत जा पता पड़े के बाबले से काहे के अपा ही आहे मरण ते तहां टाइम कयो लेसा मां कीअं इलाज कयां हे त पुलिस केस आहे डॉक्टर साहब पुलिस का कमीशन खाईदो है छा मुझो इलाज कर पुलिस ॼाणे मां ॼाणे 220 वोल्ट तुंहिंजे जिस्म में थी वियो आहे शामिल मां तोखे बचाया अहिड़ो डॉक्टर न आहियां कामिल डॉक्टर साहब वारो कर न त हमरा जो खून असांजी गिची में न पइजी वञे मां आहियां डॉक्टर मुंहिंजो कमा मरीज़ खे बचाइण परे थियो चङी तरह ॾिसांसि मूंखे ॾियो फर्ज़ निभाइण अॾे कब बची ते वेंदो न ते न बचे त धूड़ पाए हे केरु आहे जेको विच में तो ॾंग हड़ाए मां वञा भला वापसि मूंखे छो थो चेड़ाए बुढ़ल यार हाणे खुदा जे वास्ते कुछ बस भी त करो हो इलाज त करे अबा मरीज़ हे खा दवा तो के फरहत मिलई जेका बाह अथई अंदर में उन में राहत मिलई आकर ए सहर दिनो तबा खंड मिलाए जाए अड़े कुकु कुंढाई दवा कड़ी न हुंदी बाकी माखी वांगु मिठी हुंदी जा तू बस कर तहां जी ता जट तनु के तो ताब के माराए वो तकड़ो दी पाण चणी असां जी गाल बुधई सही इने बुटल पाण चो बस कर अड़े बुधई बुन जी जेको पाण कंहिंजी नथो बुधे अरे बस कर सेठ तनु के ता या मत पेशेंट हो त थी ओस्ता सनड़ा पता समझी दे असां तो का ट्रिजूं था अरे बड़ा केसो थो वो तो मुके सी बुखार आने ने करे मानू ता गर्मी मरन अहने के सी बुखार लगो पैसा वापस करो साजा अरे छाजा पैसा कागरन वाला पैसा मु खाई छरिया मानू आईया जानवर असां ने पैसा कुत्ता को ना खाइन तू खाइयो ही अरे चयम न पैसा कागरन जा होया ओ मवाली मारे रहने जडे मवाली जा दी पूरा थया ना पाण है मरी विंदो वो असां पलां तो नी पाण कजो हाण मुके आराम कर दियो कखे आराम कावड़ा देउ था अस्सलामुअलैकुम सेठ धनु धोबी वालेकुम सलाम कुकु कुंडाई दे खबर अज वरी कंहिंजी कुंडी कटण आयो सेठ धनु तहां जी हिन सभिनी गोठारन जी मुंहिंजी गोठा वारनि जी छो पैसा कोन था ॾियनि पैसा वरी अंगूठो था ॾियनि रुलाए पोइ था ॾियनि अॼु हिननि जूं कुंडियूं कटणियूं पवंदियूं हा सेठ धनु ॿी ॻाल्हि ॿुध उन ॾींहुं हिन निभाग ज़री घटि मूंखे मारायो सेठ साहब असां त अरे हिन भागा तहां उन ॾींहुं मूंखे मारणु चाहियो पे पर कोन मरंदुसि अञा तहांजूं कुंडियूं कटींदुसि अरे कुकु कुंडाई तोखे मां सभु फैसला वठी थो ॾियां तूं रुगो सब्र त कर थधो थी सेठ थधो थी नाहे वेहणो कुझु कुंडियूं कटणियूं आहिनि कुझु हाणियूं आहिनि हिननि खां फैसलो त पोइ वठंदुसि पर सेठ तहां ख़र्ची करायो खर्ची हा खोड़ खर्ची ॻाल्हि ॿुध शाम अचिजांइ चांहि बि पी वञे ऐं पंहिंजी लाइ ख़र्ची बि वठी वञिजांइ ठीकु आहे सेठ साहिब पर ही छा थो करे हे गर्मी पई अचे न लांडीअ ते पखे जो सिस्टम थो करायां पखो हूंदो हवा लॻंदी कलाक थी वियो भागा छा थो करी परे अच होल्डर पे तो ठाया सेठ चयो आहे मूंखे अरे हंड असांजो सॼो खानदान बिजलीअ में बिजली अहिड़ो पकड़ो हाणे
अॼु ठाहे सेठ खे बि ॾस मश्किरन जो मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई तुझे प्यार जे लायक नाया मां तुझे प्यार जे लायक वाह पुट वाह लगे तो मुंह वारो शिकार कुसण जे इंतजार में तो जुगाड़ करणो बोलो तुझे प्यार जे लायक खणी के दो भी तो के चाया मां तुझे प्यार जे लायक इज्जत वारा मान वारा शान वारा मुझे बारे में सोचे थन परेशान वारा मिस्टर घोबाडा खान अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ऐ मोहतरमा बुरके वारी इतरा ॾींहं भला काथे हुई है? मां तोखे पंहिंजी मजबूरी ॿुधाईंदसि तोखे अलाए यकीन अचे अलाए न। मूंखे पूरो पूरो यकीन आहे त तूं मजबूर हुई न त तूं हिन घोबाटे ग़रीब को सवा रही सघे। आजा महिरबानी मुंहिंजा साईं जो तो मुंहिंजी मजबूरी समझी। ऐं भला ॾे ख़बर कॾहिं का ख़र्च खुटो अथई जो मूं घोबाटे खे ॻोल्हींदी थी वते हीअं फिरंदी थी वते। इन जो मतलब मां तोखे लालची थी लॻां? घोबाटा मूंखे तो मां इहा उम्मीद कान हुई ऐं मूंखे बि तो हुई आहे उम्मीद कान हुई। तूं मुंहिंजी अख में आ सोना माना त मूं कादन सही पई चए न तुझे बारे में। छा पियो चवे इहो कादन निभागो मुंहिंजे बारे में? हाणे छॾ हिन ॻाल्हि खे तोखे हुई मूं ते यकीन कोन ईंदो पोइ फ़ाइदो करो हिन ॻाल्हि करण मां। अख में आ सोना अख में आ तो चयो मूं मञो। भला इहो कादन तोखे छा पियो चवे? कादन मूंखे चए पियो कादन चए पियो त घोबाटो 15,000 हुई तोखे कोन ॾींदो तूं मूंसां शादी कर। शादी मूंखे मिले इहो निभागो त 15,000 खणी मुंहं में हणा था। भला तू का जज ही छा जो वती थी माण्हुनि खे तारीख़ूं ॾींदी। आए हाय बेअकुला शादीअ जी तारीख़ ॾिनी मां। हिन उमिरि में शादी करणी का मथा मथा शादी कई अथई हाजीअ सां माण्हू खिलाईंदी आहे छा मूंसां न कजां शादी। तूं कहिड़ो 14 सालनि जो निगरड़ो आहे? कॾहिं लाली कॾहिं पाउली ॿुढी बि नथो मरे अदा उमिरि पंहिंजी ॾिसो बूथो ॾिसो वरी माणा टाणा ॾिस पंहिंजा। मां पंहिंजी ॻाल्हि न कई मां अध चरिया चिलकणीअ जो संग ॾेई छॾियो त मां हाजीअ खे संग ॾींदी इहो त मुंहिंजो बि पीउ थो लॻे हाजी उनखे नौजवान छोकिरीअ जो संग ॾींदी। इन्हीअ खां त इहो बादल बागड़ी भलो अथई गिदड़ बि ॿारे खाराईंदी पोइ हुनजा मज़ा बि वठाईंदी। ओ अदावलू मां बि तुंहिंजी भेण आहियां तुंहिंजी। सेठियाणी सिर ॾींदी पर सुर कंहिंखे बि न ॾींदी। हाजी साहब रियाली अथई रियाल अथसी सऊदीअ जा माल अथसी। कम वारी ॻाल्हि पेर ते आई आहे न इनखे तो टुंगे पिनड़ छॾो वीचारे खे त करे छॾियो अथई बाक़ी पचाए छा। हाणे कंक वटि त अंगूठो बि कोन रहियो आहे। इहो हाजी वरी कावो हाजी अदा पोइ बि मता मोट कराई मां पाण ई चिलकणीअ ते अखि थी रखां। तूं हुनखे नज़र में रख। कंहिंखे वणे न वणे विचांग्रह ज़रूर करे तूं को बि फिक्र न कर थी। मोने मिठूअ खे अॻे ई ॻोठ निकारे ॾेई छॾींदोमांसि। बाबल मां ग़रीब आहियां मां मिसकिन आहियां असांजूं 4 कुराड़ियूं रच जे हेठां अची वयूं आहिनि। हा चइबो त तूं पिनण थो चाहीं। अड़े पिनण एतिरी ख़राब आदत आहे जेतिरियूं तुंहिंजूं मुछूं ख़राब आहिनि। ॼण त चपनि ते चिमरो चढ़े वेठो अथई। हा बाबल बाक़ी तुंहिंजूं मुछूं लाजवाब आहिनि रभण खे बाहि लॻी आहे। हा वलूअ खे ईअं मुनासिब कोन हो हुन तोसां सुठो न कयो आहे। जहिड़ो तो कमु कयो हो तोखे कढे न कुतनि सां गॾु विहारे खाराया। हिन दुनिया में मुंहिंजो केर बि कोन्हे न बाबू आहे न अम्मा आहे
न जीजला न जीजलो आ केर बि कोन्हे तूं मुंहिंजो बाबो थी न अब अॼु कॾहिं माणे ज़िंदा हुजे हा न त मां इहा खणी कुर्बानी ॾियां हा भला हाणे माणे जी क़बर सां शादी करे तुंहिंजो पीउ त कोन थो थी सघां न बाबल तूं मुंहिंजो वॾो थी मुंहिंजे मथे जे मथां शफ़क़त जो हथ रख मां ॾाढो ज़लील थियो आहियां शफ़क़त मास्तर स्कूल में हूंदो उन जो हथ मां कीअं मथे ते रखाए कदा को ॿाढा कीअं बि कर छा बि कर वण तां कहिड़ी झंप ॾे वण ते चढ़ी वञ कुझु बि कर पर मूंखे वलो खां झिलकिणी जो संग वठी ॾे बा ठीकु आहे बाबा इहो कमु त धनु धोबी कराए सघे थो हल त उन ॾे हलो सेठ धनु रिश्ता कराईंदो आहे छा अरे बाबा सेठ धनु सभु कुझु कराईंदो आहे तूं हल त सही न ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।